शंघाई सहकारी तंजीम के मेंबर मुल्कन में नए इक्तसादी डायलॉग ते इतफाक 23 सरबराही इजलास जी पधराई जारी कई वई। पधराई में चयो आहे त मेंबर मुल्क वन अर्थ वन फैमिली ऐं वन फ्यूचर ते ज़ोर भरियो। फोरम शफा वापारी निज़ाम कायम करने की हिमायत ऐं हिक तरफ़ियूं वापारी पाबंदियों लगाइण जी मुखालफत कई। मेंबर मुल्कन में सियासी सिक्योरिटी वापार मईशत सीड़पकारी ऐं सकाफ़त के शोबन में सहकार वधाइण ते ज़ोर भरे वियो। शिरकत कंदड़ महफूज़ पुरअमन ऐं खुशहाल धरती जा सहकार लाइ वधाइण जो अज़म वरजाए वियो। पाकिस्तान किर्गिस्तान बेलारूस काज़ाकिस्तान रूस ऐं उज़्बेकिस्तान चीन जे बेल्ट एंड रोड इनिशिएटिव की हिमायत कई ऐं यूरोप तोड़े एशिया विच में बेहतर इक़्तिसादी भाईवारी की ज़रूरत ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पाकिस्तान खिते में अमन इस्तेहकाम चाहे तो अफ़गान धरती के दहशतगर्दी लाइ इस्तेमाल थियण खां रोकणो पवंदो। पाकिस्तान इलाइक़ाई तरक्की इस्तेहकाम ऐं राबतनि खे हथी वठण लाइ पुरअज़म आहे। सियाहती राबतनि ऐं ग्रीन डेवलपमेंट जे शोबनि ते ध्यानु ॾियणो पवंदो। वापारी राबतनि में इज़ाफ़े लाइ कोशिशूं ज़रूरी आहिनि। मुआशी सहकार लाइ SCO मुल्कनि खे नई हिकमत अमलीअ ते गौर करणो पवंदो। अफ़गानिस्तान इलाइक़ाई तरक्की ऐं इस्तेहकाम लाइ तमाम अहम मुल्क आहे। मुआशी तरक्की इस्तेहकाम ऐं खुशहाली लाइ गॾिजी अॻिते वधणो पवंदो। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। 2022 जी बोर्ड में खेनि अरबे डॉलर जो नुक़सान थियो। हिते मां गुरबत जी ख़ात्मे लाइ क़दमनि खे तरजीह ॾियणी पवंदी। भारतीय परदेही वज़ीर जयशंकर जो चवण आहे त अमन जो मतलब दहशतगर्दी इंतहा पसंदी खिलाफ सख्त रवैयो अख्तियार करण आहे। सरहद पार दहशतगर्दी इंतहा पसंदी अलहदगी पसंदी जहिड़ियूं सरगर्मियूं जारी रहंदियूं त वापार ऐं अवामी सतह ते राबतनि खे हथी मिलण ॾुखियो थी वेंदो। भारत हिन सिदारत खे कामयाब बणाइण लाइ पंहिंजी मुकमल हिमायत फराहम कई आहे। हू अहिड़े वक़्त में मिली रहिया आहिनि जॾहिं सॼी दुनिया में हालतूं ॾुखियूं आहिनि। ॿ वॾा तकरार जारी आहिनि जिन जा आलमी असर मुख़्तलिफ़ आहिनि। इलाइक़ाई सलामती ख़ुद मुख़्तियारी खे तस्लीम करणु घुरिजे। दुनिया जदादात तरक्की जा हदफ हासिल करण में पुठिते आहे। भारत पारां SCO जी कामयाब मेज़बानी ते पाकिस्तान की वाखाण। पाकिस्तान ऐं भारत के परदेही वज़ीरनि विच में मुलाक़ात। इसहाक डार ऐं जयशंकर की मुलाक़ात वज़ीर आज़म तरफ़ां ॾिनल आजाणे में थी। मुलाक़ात दौरान परदेही वज़ीर इसहाक डार खुशगवार अंदाज़ में ॻाल्हि ॿोल कंदे नज़र आए। 6वीं आईनी तरमीम वारे मामले ते पार्लियामानी ख़ास कमेटी जो ख़ास इजलास बिना नतीजे ख़त्म। चइनि पार्टियुनि पंहिंजा मुसविदा पेश करे छॾिया। PTI तरफ़ां बाइकॉट इजलास सुभाणे ॿीहर तलब। खुर्शीद शाह जो चवण आहे त ख़ास कमेटीअ जी चइनि पार्टियुनि जे मुसविदे खे गॾाए छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ मुसविदो बाबति हिकु ॾींहं जो वक़्तु घुरियो आहे। उन लाइ इजलास सुभाणे ताईं मुलतवी कयो वियो आहे। आईनी तरमीम वारे मामले ते लाहौर मुल्की सियासत जो मरकज़ बणिजी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ BB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मौलाना फज़लुर रहमान लाहौर पहुतल। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तरफ़ां ॾिनल आजाणे में शिरकत कंदा। आईनी तरमीम वारे मामले ते गौर थींदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजार जी हुकूमत घरू खाते जो डॉक्टर शाहनवाज़ कुंभर के कत्ल की जुडिशियल इंक्वायरी लाइ हाई कोर्ट के रजिस्ट्रार के ख़त में चयो आहे त 18 सेप्टेम्बर ते जुडू मुक़ाबले में डॉक्टर शाहनवाज़ के क़त्ल कयो वियो। संदसि मढ़ की बेहुरमती कई वई जंहिंजो उमरकोट में वारसनि की मर्ज़ीअ ते केस दाख़िल कयो वियो। ज़रूरी आहे त इन मामले की अदालती जांच कराई वञे त जीअं असुल हक़ीक़त की ख़बर पइजी सघे। आबादी वारे सूबाई वज़ीर शाहीना शेर अली ऐं MPA निदा खोड़ो जेकाबाद पहुंची ज़्यादती जो शिकार पोलियो वर्कर के 50 लाख रुपयनि जो चेक ॾिनो। निदा खोड़ो जो चवण आहे त पीपल्स पार्टी सदाई औरतुनि खे ताक़तवर बणाइण लाइ अहम किरदार अदा कयो आहे। पोलियो वर्कर सां ज़्यादती ते ॾुख पहुतो। मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। अॻूणे MPA शहरियार शहर ते हमले वारे वाक़े जे इल्ज़ाम हेठि
एसएचओ रोंती गिरफ़्तार। एसएचओ समेत 22 ॼणनि ते केस दाख़िल। ज़रिए जो चवणु आहे त एसएसपी घोटकी एसएचओ रोंती अब्दुल शकूर लाखे खे पंहिंजे ऑफिस में घुराए लाकअप हवाले करे छॾियो। ऐं मुल्तान टेस्ट में इंग्लैंड पाकिस्तान ख़िलाफ़ पहिरीं इनिंग्स में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 239 रन्सूं ठाहे वरितियूं। डक तरफ़ां शानदार सेंचुरी, साजिद ख़ान 4 ऐं नोमान 2 विकेटूं वरितियूं।